औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अहमद अली हिंगोर जो मोहम्मद शामिल हिंगोर जे यूट्यूब चैनल सां तव्हां सां मुखातिब आहियां। थर जंहिंजो नालो ॿुधंदे ई हिकु रेगिस्तान ऐं बयाबान इलाइक़े जो तसवुरु ज़हन में उभिरी पवंदो आहे। हिकु अहिड़ो इलाइक़ो जिते या मारूड़ा सुबुह जो किणियूं पवण खां अॻु ई पंहिंजी ददनि ॾांहुं रवाना थी वेंदा आहिनि ऐं जॾहिं कारी राति ठही वारीअ खे समेटण वारी हूंदी आहे उन खां पहिरीं पंहिंजे अबाननि तरनि ॾांहुं मोटी ईंदा आहिनि। अहिड़े इलाइक़े में तालीम जो हुजण त परते पर तसवुरु करण में नामुमकिन हूंदो आहे। त पोइ अचानक अहिड़ी इलाइक़े में रोशनीअ हिकु चड़ंग नाले मरहूम मोहम्मद इब्राहिम हिंगोर जो निर्वाह थिए थो, जंहिंजो मक़सदु उते जे ग़रीब ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां सवारणु सिंगारणु हूंदो आहे। साईं मरहूम मोहम्मद इब्राहिम हिंगोर जो पाण हिकु सरकारी स्कूल में बातौर टीचर ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया हुआ ऐं रिटायरमेंट थियण खां पोइ पाण चाहिनि हुआ त हिकु आरामदाह ज़िंदगी गुज़ारे सघिया पिए, छाकाणि त उन वक़्तु साईं जन जा फ़र्ज़ंद बालिग़ हुआ ऐं पाण जी आरामदाह ज़िंदगी गुज़ारण लाइ पेंशन ई काफ़ी हुई। पर जेके क़ौमूं जीअरींदा आहिनि उहे कॾहिं पाण लाइ न जीअंदा। शायदि को अहिड़ो वलवलो जज़्बो ऐं जोश साईं जे दिलि में हो जेको बार बार इहो उत्साहे रहियो हो त को अहिड़ो इदारो का अहिड़ी दर्सगाह खोली वञे जिते न सिर्फ़ु अमीरनि जा पर ग़रीबनि जा ॿार बि पंहिंजे पाण खे इल्मु ऐं शौर जी रोशनीअ सां निर्वाहन कनि। त पोइ पाण इहा सोच रखंदे 2000 ईस्वीअ में थर हिकु निंढड़े ॻोठ शाह अब्दुल लतीफ़ थर जे हिकु निंढड़े इलाइक़े हथुंगे में शाह अब्दुल लतीफ़ भिटई नाले सां स्कूल जो क़यामु आंदो, जिते पाण न सिर्फ़ु क़यामु आंदो पर पाण उते बतौर हेडमास्तर ज़िंदगी आख़िरी पसंदि ताईं ख़िदमतूं सरंजाम ॾींदा रहिया ऐं उते काफ़ी ॿारनि तालीम हासिलु कई। अॼु इंजीनियर डॉक्टर वकील थी पाण ऐं पंहिंजे स्कूल जो ऐं पंहिंजे थर जो नाव रोशन करे रहिया आहिनि। इहो थर जिते कंहिं टाइम ते बयाबान इलाइक़ो मञियो वेंदो हो, जिते तालीम नाले का शइ न हुई, जिते सिर्फ़ु माण्हुनि जो कमु धंधो ॿनी ॿारो करणु हूंदो हो, जिते नंढे ॿारनि खां सिर्फ़ु मज़दूरी कराई वेंदी हुई, अॼु उहो तालीम सां संवारियल आहे। अॼु उते इहो हर फ़र्दु पढ़ियलु लिखियलु आहे। जेकॾहिं इन्हनि सॼिनि जो ॾिठो वञे त इन जो सॼिनि जो किरदारु साईं मरहूम मोहम्मद इब्राहिम हिंगोर जे तरफ़ वञे थो। त पोइ अॼु असां नाई वरसीअ जे मौक़े ते साईं खे भेटा पेश करण लाइ कोई अल्फाज़ उन्हनि लाइ अदा कयासीं ऐं आख़िर में असांजी धणी दुआ गो आहियूं त रब पाक साईं जन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन।